औज़ुबिल्लाहि शैतान जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, अज एकता जो ॾींहुं जेको आहे उहो नथे क़बूल में जेको आहे पुरजोश नमूने सां जेको आहे मल्हायो पियो वञे। अचो त हीअ जेके असांजा सिंधी नौजवान दोस्त बीठा आहिनि, इन्हनि सां हाल अहवाल कयूं था त उहे हिन प्रोग्राम खे कीअं महसूसु करे रहिया आहिनि ऐं कहिड़े तरीक़े सां उहे प्रोग्राम खे जेको आहे उहो मल्हाए। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, हीअ प्रोग्राम जेको आहे तव्हां कीअं मल्हाए रहिया आहियो, हिन प्रोग्राम जो मक़सदु छा आहे? सभ खां पहिरियों त जेको सिंधी क़ौम काफ़ी अरसे खां तक़रीबन 10 खां 15 साल अॻु हिकिड़ो मख़सूस ॾींहुं कयो हुयो, डिसंबर में पहिरियों आचर। छो त सिंधी सकाफ़त ते जाॾों काॾों हमला शुरू थी विया हुया, उन हिसाब सां उनजे दिफ़ा लाइ असां हिकिड़ो मख़सूस, उहे त सकाफ़त असांजी ज़िंदा आहे पर दुनिया खे ॾेखारण लाइ हिकिड़ो मख़सूस ॾींहुं आहे जंहिं ते पूरी सिंध जेको आहे में सकाफ़त जा हिकिड़ा तजला मौजूदु हूंदा आहिनि। मां सम्झां थो त हिते जेको आहे नथे क़बूल में हीअ काफ़ी अरसे खां जेको आहे पहिरियों दफ़ो ई जेको आहे हीअ सकाफ़ती जेको प्रोग्राम उहो मल्हायो पियो वञे। जी जी लतीफ़ जी साईं जी एम सैयद। तव्हांखे ख़बर आहे त सिंध हिकिड़ी क़दीम जेको आहे सरज़मीन आहे हिन दुनिया ते। जॾहिं इंसान खे अञा जेको आहे त इहा ई ख़बर न हुई त असां इंसान आहियूं, उन दौर में सिंध वाहिद जेको आहे दुनिया जो ख़ितो हुयो जंहिंमें इंसान उन नमूने उन दौर में बि मुकमल सिविलाइज़्ड हुयो ऐं बाक़ाइदा जेको आहे त इंसानी ज़िंदगी गुज़ारे रहियो हुयो। तव्हां ॾिठो हूंदो त गुज़िरियल जेको आहे 2 ॾहाकनि खां सिंध मथां ख़ासि तौर ते जेको आहे त हिकिड़ी वालार आहे, हिकिड़ी यलगार आहे। उनखे मुंहुं ॾियण जे लाइ ऐं दुनिया खे ॿुधाइण जे लाइ त असां हिकिड़ी तारीख़ी क़ौम आहियूं, असां को कबीलो या असां को महकूम हिकिड़ो ख़ितो कोन आहियूं जंहिं ते जबरन जेको आहे कब्ज़ो कयो पियो वञे। सो इन हवाले सां जेको आहे त अॼु खां लॻभॻि 10-12 साल पहिरें इहो डिसंबर जो जेको पहिरियों हफ़्तो आहे, हफ़्ते जो जेको आचर आहे, उनखे सिंधी सकाफ़त जे ॾियारे सां मनसूब करे मल्हाइण जो हिकिड़ो ऐलान कयो वियो। उन जज़्बे उन जोश तहत असां जेको आहे त नथो क़बूल में पहिरियों भेरो हीअ हिकिड़ो प्रोग्राम करण में कामयाबु विया आहियूं, जंहिं ते सॼी दोस्तनि, सॼी बिरादरी, सॼी संगत खे ऐं सभिनी सिंधी भाइरनि खे जेको आहे जस हुजे। वालेकुम अस्सलाम। साईं, हीअ प्रोग्राम जेको आहे तव्हां कहिड़े नमूने सां जेको आहे तव्हां मल्हाए रहिया आहियो? असां हीअ प्रोग्राम नथो क़बूल में शायदि पहिरियों भेरो असीं मल्हाए रहिया आहियूं ऐं सभिनी दोस्तनि जा बि थोरत आहियूं जेके असां सां गॾु आहिनि। असां हीअ जेको ॾियारो आहे हीअ तमामु बहितरीनु ॾियारो आहे, सिंधी सकाफ़त खे उजागर करण जो ॾियारो आहे ऐं हीअ मौक़ो आहे ऐं असां सिंधी क़ौम खे हिन ॾियारे जूं लख लख वाधायूं था ॾियूं ऐं इहो चवणु था चाहियूं त इहा एका ऐं ॿधी सदाईं सलामत रहे ऐं सिंध आबाद हुजे। जीअं सिंध, जीअं लतीफ़।